नज़ीर फ़िरोज़ भट्ट ॻोठ धणी बख़्श समूह रहवासी औरतूं मर्द क़ुरान पाक खणी नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे ॿुधायो त मुज़न समूह ASI लाइन जो वॾो मुंशी ASP आफ़ीस संदसि पुटु असलम समूह जेको क्लर्क आहे मास्तर वहीद पुलिस जी वर्दी पाए घरनि में घिड़ी असांजो अल्ह तलह खणी विया आहिनि। असांजे घरनि में घिड़ी असांजे औरतुनि सां नाजाइज़ियूं कनि था। असां मंगणहार असां चोरियूं कंदासीं त असांजा माण्हू हुब चौकी दादूमे रोड ते मज़दूरी कंदा आहिनि। उन्हनि ते कूड़ा केस ऐं 13 हंडियूं कराए गिरफ़्तारी कराई उन्हनि खे पुलिस हथां विहाए माराइनि। चवनि था त असां बि ॿिए ॻोठ मां लॾियो ॻोठ ख़ाली कयो। उनखे प्लॉट खपनि। असां सां ज़ुल्म जी हद थी वई आहे। असांजो जीअं झंझाल खे छॾियो अथनि। असां IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशर फ़िरोज़ बेडवस वारनि खे अपील था कयूं त फ़ौरन हिननि पुलिस वारनि ख़िलाफ़ कानूनी क़दम खणी असां सां इंसाफ़ कयो वञे। SSP सिंघार मलिक साहिब इंसाफ़ न कयो त पोइ असां प्रेस क्लब अॻियां पाण खे ॿाहिरि ॾेसाड़ींदासीं। इनजो ज़िम्मेवार मथियां समूरा ऐं उनजा मज़न समूह ऐं उनजा पुट ऐं भाइर हूंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।